अस्सलामुअलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पाक आहे वो अल्लाह जेको पंहिंजे बाने मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे रातों रात मस्जिदुल हराम यानी मक्के खां मस्जिदुल अक्सा ताईं वठी वियो, जंहिंजे चौधारी असां बरकतूं रखियूं आहिनि त जीअं खेसि पंहिंजूं कुझु निशानियूं ॾेखारियूं। बेशक उहो ई सभु कुझु ॿुधंदड़ ऐं सभु कुझु ॾिसंदड़ आहे। ऐं असां ई मूसा खे किताब यानी शरीयत जो किताब तौरेत ॾिनो ऐं उन खे बनी इसराईल लाइ हिदायत जो ज़रियो बणायो ऐं उन में खेनि ताकीद कयोसूं त मूं अल्लाह खां सवाइ ॿिए कंहिंखे बि पंहिंजो वसीलो यानी वाहिरो भरजलो या कारसाज़ न करे वठो। ए उन्हनि माण्हुनि जा औलाद जिन खे असां नूह सां ॿेड़ीअ ते सवार कयो हो, तव्हां अल्लाह जो शुक्र कयो छो त उहो नूह बेशक हिकु शुक्रगुज़ार बानू हो। ऐं असां बनी इसराईल लाइ किताब में फ़ैसिलो ॿुधाए छॾियो हो या आगाह ऐं ख़बरदार कयो हो त तव्हां ज़मीन यानी मुल्क में ॿ दफ़ा ज़रूर फ़साद बर्पा कंदो ऐं तव्हां ज़रूर तमामु वॾी सरकशी कंदो। पोइ जॾहिं ॿिन्ही वाइदे कयल पेशन गोहिन मां पहिरिएं वाइदे जो वक़्तु आयो, जॾहिं तव्हां हज़रत अशियाओ खे क़त्ल कयो या हज़रत अरमियाओ खे क़ैद कयो, त असां तव्हां ते पंहिंजे बहादुर जंगी जोधनि खे मुसलत कयो जेके तव्हांजे घरनि में घिड़ी पिया या काही पिया। पोइ तव्हांजे घरनि में तव्हांखे बर्बाद ऐं तबाह कयाऊं। ऐं इहो हिकु वाइदो हो जेको तव्हांजी सरकशीअ ऐं गुस्ताखीअ जे करे पूरो थियो। हीउ इशारो बाबल जे बादशाह बख्त नसर जे हमले बाबति आहे, जंहिं बनी इसराईलनि खे तबाह कयो, लखे यहूदी क़त्ल कया ऐं 70,000 खनि क़ैद करे पाण सां बाबल वठी वियो। पोइ जॾहिं तव्हां तौबा ताइब थिया ऐं असां ॾांहुं रुजू कयो त असां तव्हांखे वरी मथिन ग़लबो ॾिनो ऐं तव्हांजी माल ऐं औलाद सां मदद कईसूं ऐं तव्हांजो तादाद बि तव्हांजे दुश्मननि जे लश्कर खां घणो वधायोसूं ऐं खेनि चयोसूं त बेशक हाणे तव्हां भलाई ऐं सुठा कम कंदा रहंदो त पंहिंजे लाइ ई कंदो ऐं जे बुराई कंदो त बि पंहिंजे लाइ ई कंदो। पोइ जॾहिं आख़िरी यानी ॿिए वाइदे कयल पेशन गोईअ जो वक़्तु आयो त असां ॿिया बाना मोकिलिया त जीअं तव्हांजा मुंहं बिगाड़े छॾीनि ऐं अहिड़ी तरह हेकल सुलेमानीअ जी मस्जिदुल अक्सा में दाख़िल थी वञनि जीअं पहिरिएं भेरे बाबल जा हमले आवर दाख़िल थिया हुआ ऐं जंहिं बि शइ ते वस हलेनि तंहिंखे तबाह ऐं बर्बाद करे छॾीनि। थी सघे थो या उहो दूर न आहे त तव्हांजो रब तव्हां ते हाणे बि पंहिंजो रहम करे, पर जेकॾहिं तव्हां पंहिंजूं अॻियूं हरकतूं कंदा रहंदो ऐं असां खां फिरंदो यानी मोटी गुनाह कंदो त असां बि तव्हां ते सज़ा सां मोटंदासूं ऐं असां काफ़िरनि लाइ जहन्नम खे क़ैद खानो बणायो आहे। बेशक ही क़ुरान उहो रस्तो ॾेखारे थो जेको बिल्कुलु सिधो आहे ऐं जेके मोमिन चङा कम कंदड़ आहिनि तिन खे ख़ुशख़बरी ॾिए थो त यकीनन उन्हनि लाइ दुनिया ऐं आख़िरत में तमामु वॾो अजुर आहे। ऐं इहो बि त बेशक जेके माण्हू आख़िरत ते ईमान नथा रखनि तिन लाइ असां दर्दनाक अज़ाब तयारु करे रखियो आहे।